सगियूं भरिसां सिंधु दरिया में मुसलसल चाढ़ अचण खां पोइ ख़ैरपुर लाड़काणो ऐं नौशेरो फिरोज समेत टिनी ज़िलनि जा कचे वारा इलाइक़ा मुकमल पाणी हेठि अची विया। ॿोड़े बरसात सबबि कचे में रहंदड़ सवें ॻोठनि जा हज़ारे माण्हू ॿोॾि जे पाणी में फाथल संदनि खे महफ़ूज़ हंधि पहुचाइण लाइ सिंध सरकार तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि पारां के बि उपाउ न वरिता विया। ॿिए पासे टीह अरसे खां पोइ स्कूलनि जूं मोकलूं ख़तमु थींदे ई कचे जा समूरा स्कूल ॿोड़े जे पाणी में ॿुॾी विया, जंहिंजे करे हज़ारों शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी तालीम सख़्तु मुतासिर थियण लॻी। जॾहिं त सगियूं जे कचे वारे इलाइक़े में ॿोॾि जे पाणी ग़रीब आबादकारनि जा तयारु थियल फसल ॿोड़े छॾिया, जंहिंजे करे पुठिते पियल आबादकार तबिके खे लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त ॻोठाणनि ॾाढो बचल कलोड़ो अलाह बख़्श कलोड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आबपाशी खाते पारां गुरू ऐं सखर बैराग ते जेके अंग अखर ज़ाहिर कया पिया वञनि, पाणी उन खां ॿीण ते वधीक आयो आहे ऐं अवाम खे हथ सां ॿोड़ियो पियो वञे। ॿिए पासे अंजुमन इतिहाद अब्बासिया तंज़ीम सिंध जो सदर सरदार शाहनवाज़ खान कलोड़ो पारां MS बचाव बंद जे विज़िट दौरान ॻोठ गुल कलोड़ो खां 0 पॉइंट वटां ॿोॾि मुतासिरनि लाइ रिलीफ कैंप क़ाइमु कई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची